अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलाम मोहम्मद आहे। अॼु असां पढ़ंदासीं इंसानियत मां मुराद इंसान जो अहिड़ो अमल ऐं किरदारु आहे जेको उन खे शराफ़त ऐं सचाई जी सुञाणप सां हमकिनार करे थो। अल्लाह ताला इंसान खे अशरफुल मख़लूक़ात पैदा कयो ऐं खेसि सोच, शऊर ऐं अमल जी क़ुवतनि सां नवाज़ियो जेके ॿिए मख़लूक़ात में न आहे। उन ई सबबु करे हिन खे ॿिए समूरे मख़लूक़ात मां अफ़ज़ल क़रार ॾिनो वियो। फ़ज़ीलत जो जेको पहलू सभ खां नुमाया आहे उहो आहे इंसानियत। जेकॾहिं इंसान जे अमल ऐं किरदार मां इंसानियत जो पहलू कढियो वञे त उन जी शराफ़त ख़तम थी वञे थी, छो त पोइ हिन में ऐं ॿिए मख़लूक़ात जी अमल ऐं किरदार जो फ़र्क़ु ख़तम थी वञे थो। तंहिं करे इंसानियत ई इंसान ऐं ॿिए मख़लूक़ात में सभ खां वॾो फ़र्क़ु आहे। तंहिं करे ज़रूरी आहे त इंसानियत जे बहितर असूलनि खे कमाईंदी पंहिंजे बरतरी ऐं वॾाई बरक़रार रखे। इंसान जो सभ खां अहम पहलू इंसान जो इख़लाक़ ऐं किरदारु आहे, जंहिं करे मुआशरे में हिन खे इज़त ऐं एहतराम सां ॾिठो वेंदो आहे, छो त उहो ई अहिड़ो शाबो आहे जेको इंसान खे इंसान जे एहतराम जो सबक़ ॾिए थो, उन जे हक़नि ऐं फ़र्ज़नि खां आगाह करे थो ऐं उन ते अमल करण ते राज़ी करे थो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत जो हिकु वॾो सबबु क़ुरान मजीद में हिन तरह बयानु कयो वियो आहे: ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां इख़लाक़ जे बुलंद मयार ते फ़ाइज़ आहियो। उहो ई सबबु आहे जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी में सदाईं आदमियत जी एहतराम खे पंहिंजे अमल में अहम मक़ाम अता कयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि सां हमदर्दी मोहबत सां पेश ईंदा हुआ, ॻाल्हि जो जवाबु नरम लहजे में ॾींदा हुआ, हर हिक खां हवाल पुछंदा हुआ, वॾनि जो अदब ऐं नंढनि ते शफ़क़त, बीमारियुनि जी आयादत पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अहसन अमल हो। सदाईं इस्लामी असूलनि मुताबिक़ हर इंसान सां सुठो सलूक कंदा हुआ, जेतोणीकि उहो मुसलमान हुजे या गैर मुस्लिम। इंसान खे इंसान हुअण जी हैसियत सां एहतराम करण जो दर्स ॾींदा हुआ। उहो ई इंसानियत जो आला पहलू आहे। इंसानियत जे अज़मत जी सुञाणप लाइ असीं अॼु ॾिसूं था त कंहिं बि क़ौम में जिन माण्हुनि इंसाननि जी ख़िदमत जी मक़सद खे पेशो बणायो, इहे सदाईं लाइ इंसानी मुआशरे में ज़िंदा जावेद थी विया, छाकाणि त इंसानियत ई अहिड़ो किरदारु आहे जेको इंसान खे अज़मत जो मक़ाम अता करे थो। ऐं जेकॾहिं असीं कंहिं बि मुआशरे खे अज़ीम ऐं तरक़ी याफ़्ता बणाइणु चाहियूं था त असांखे एतिरो इंसानियत खे वधाइणो पवंदो त जीअं इंसान पंहिंजे मुआशरे में ज़िमेवारी जे अहसास सां ज़िंदा रहे सघे ऐं पंहिंजे हक़नि ऐं फ़र्ज़नि खे ज़िमेवारी सां पूरो करे सघे।